अहम ख़बर आहे गढ़ी यासीन भरिसां गोलो दड़ो थाणे जे SHO अली हसन जतोई हथियारबंदनि जी फायरिंग में शहीद थी वियो आहे। लखी थाणे जे हद फाटक वटि हथियारबंदनि हमलो करे SHO खे ज़ख़्मी कयो। SHO खे ॻणती जोगी हालत में सखर अस्पताल नियो वियो, जिते हू शहीद थी वियो आहे। SHO सखर खां थाणे ते वञी रहियो हो त फाटक वटि हथियारबंदनि खेसि निशानो बणायो। IG सिंध मामले जो नोटिस वठंदे DIG लाड़काणे खां रिपोर्ट तलब करे वरिती आहे। अहम ख़बर आहे गढ़ी यासीन भरिसां गोलो दड़ो थाणे जो SHO अली हसन जतोई हथियारबंदनि जी फायरिंग में शहीद थी वियो आहे। लखी थाणे जे हद फाटक वटि ॿिनि हथियारबंदनि हमलो करे SHO खे ज़ख़्मी कयो। SHO खे ॻणती जोगी हालत में सखर अस्पताल नियो वियो, जिते हू शहीद थी वियो आहे। SHO सखर खां थाणे ते वञी रहियो हो त फाटक वटि हथियारबंदनि खेसि निशानो बणायो। IG सिंध मामले जो नोटिस वठंदे DIG लाड़काणे खां रिपोर्ट तलब करे वरिती आहे।